एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। कराची जी मच्छर कॉलोनी में क्लिनिक मां 2 ॿारनि जा तशद्दुद थियल लाश हथाया आहिनि। अताई डॉक्टर ॿारनि खे बेहोशी जी दवा ॾिनी, जंहिं बाद ॿार फौत थिया। पुलिस जो इहो चवणु आहे वाक़े में मुलविस जवाबदार अब्दुल करीम वल्द अताउल्ला खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार डॉक्टर न पर अताई आहे। 2 ॿारनि खे अगवा कयो वियो आहे। ॿारनि रस्सी सां ॿधी क्लिनिक ते अलमाड़ीअ में लिकाए छॾियो। वहशी जवाबदार ॿारनि जे पीउ सां गॾु ॿारनि खे ॻोल्हण जो ड्रामो बि कंदो रहियो। फौत थियल 2 ॿारड़ा पाण में भाइरा आहिनि। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जी मच्छर कॉलोनी में क्लिनिक मां 2 ॿारनि जा तशद्दुद थियल लाश हथाया। इताई डॉक्टर ॿारनि खे बेहोशी जी दवा ॾिनी, जंहिं बाद ॿार फौत थिया। वाक़े में मुलविस जवाबदार अब्दुल करीम वल्द अताउल्ला खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार डॉक्टर न पर अताई आहे। 2 ॿारनि खे अगवा कयो हो। जवाबदार ॿारनि खे रस्सी सां ॿधी क्लिनिक जी अलमारी में लिकाए छॾियो। वहशी जवाबदार ॿारनि जे पीउ सां गॾु ॿारनि खे ॻोल्हण जो ड्रामो कंदो रहियो। फौत थियल 2 ॿारड़ा पाण में भाइरा आहिनि। वधीक जांच जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जी मच्छर कॉलोनी में क्लिनिक मां 2 ॿारनि जा तशद्दुद थियल लाश हथाया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, कराची जो मच्छर कॉलोनी वारो इलाइक़ो आहे। जाफर गली भरिसां हिकिड़ी क्लिनिक मां तशद्दुद थियल 2 ॿारनि जा लाश मिलिया। ज़रियनि ॿुधायो आहे त लाशनि जी सुञाणप अहमद वलद सिराज 8 साल ऐं हसन वलद सिराज तुर्सी। ॿिए तरफ़ मां खे ॿुधाईंदो हलां त माड़ीपुर पुलिस जेको आहे वाक़े जो नोटिस वठंदे वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त मुलज़िम जी जेकी शिनाख्त आहे उहा अब्दुल करीम वल्द अताउल्ला तुर्सी आहे। मुलज़िम कोरंगी जो रिहायशी आहे। माड़ीपुर में क्लिनिक हलाईंदो। मुलज़िम डॉक्टर न पर हिकिड़ो अताई डॉक्टर तौरु कमु कंदो हो। मुलज़िम 2 ॿारनि खे अगवा खां पोइ पंहिंजी क्लिनिक में बेहोशी वारी दवा पीआरे करे रस्सी सां घुटा ॾेई करे क़तल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुलज़िम ॿारनि जे क्लिनिक जो जेको अलमारी उन्हनि में उन्हनि जा लाश जेके आहिनि बंदि करे रखिया। मुलज़िम जी जेको आहे ॿारनि खे पीउ जी फरियाद ते मुलज़िम जो पीछो कयो वियो ऐं जेको मुलज़िम हुयो उहो बि ॿारनि जे ॻोल्हण में ड्रामो कंदो रहियो। जंहिं बाद पुलिस मुलज़िम खे गिरफ़्तार कयो आहे ऐं पुलिस जो चवणु आहे त ही जवाबदार मच्छर कॉलोनी में अताई क्लिनिक हलाईंदो, जंहिं 2 ॿारनि खे रस्सी सां घुटो ॾेई करे मारियो। उन क्लिनिक में ई मौजूदु अलमारी जेकी उन मां पुलिस लाश हथ कया आहिनि ऐं मुलज़िम खे बि गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच करे रहिया आहियूं। ठीकु आहे आमिर, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।